नासिन दुबई में जारी एक्सपो 2020 में इंडोनेशिया जी पवेलियन में तफ़रीह तहक़ीक़ ईंदड़ वक़्त जी मनसूबाबंदी ते फोकस कयो पियो वञे, जॾहिं त इंडोनेशिया जा नामियारा फ़नकार ऐं गुलूकार फ़न जो मुज़ाहिरो कंदा रहनि था। तफ़सील इसहाक़ सुमरे जी इन रिपोर्ट में। पाकिस्तान पवेलियन जे साॼे पासे में वाक़े इंडोनेशिया पवेलियन जो फोकस पे पाकिस्तान जियां वध में वधि सीड़पकारी मौक़िया फराहम करण ते आहे। इंडोनेशिया पवेलियन जो ख़ासि मक़सद मुस्तक़बिल बाबति तहक़ीक़ ऐं इंडोनेशिया के मौक़ियनि जे लिहाज़ खां दुनिया सां मुतारिफ़ कराइण आहे त जीअं दुनिया के वापार सीड़पकारी ऐं सियाहत लाइ कशिश पैदा करे सघिजे। इंडोनेशिया जे पवेलियन जी 3 माड़ इमारत आहे, जंहिंमें इंडोनेशियाई कुदरती निज़ारनि ऐं हिक बहितरीन सक़ाफ़त खे निर्वार कयो वियो आहे। ॿुधायो वञे थो त इंडोनेशिया ख़ालिस मसालनि जे हवाले सां मशहूरु आहे, तंहिं करे ई संदन पवेलियन में घिड़ण सां ई दीवारुनि ते कुदरती मसालनि जा नमूना लॻाया विया आहिनि। इंडोनेशिया जे डायरेक्टर जनरल नेशनल एक्सपोर्ट डेवलपमेंट दीदी समेदी पारां पवेलियन में हर हफ़्ते लाइर थियल मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि जी मनसूबाबंदी तय कई वई आहे, जॾहिं त हर दौरो कंदड़ खे सिनेमा वीडियो ॾेखारियो वञे थो, जंहिंमें इंडोनेशिया जी वसी सलाहियतूं, माहौलियात, सियाहत, खाद्य खुराक, सक़ाफ़त, तहक़ीक़ी मईशत, डिजिटल मईशत ऐं इंफ्रास्ट्रक्चर बाबति आगाही शामिल आहे। इंडोनेशिया पारां 2045 ताईं जी कयल मनसूबाबंदी पिणु हिन पवेलियन में ॾेखारी वञे थी, जॾहिं त हर हफ़्ते पवेलियन में तफ़रीह प्रोग्राम थियनि था, जिन में संदन मुल्क जा नामियारा फ़नकार, गुलूकार ऐं साज़िंदा पंहिंजे पंहिंजे इलाइक़े जी सक़ाफ़त पेश कंदा रहनि था।